अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन व ख़ातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल वालिदातु युरदिअना औलादहुन्ना हौलैनि कामिलैन लिमन अराद अन युतिम्म अर्रदाअत व अला मौलूदिन लहू रिज़्क़ुहुन्ना व किस्वतुहुन्ना बिल मारूफ ला तुकल्लिफु नफ्सन इल्ला वुस्अहा ला तुदार वालिदुन बिवलदिहा वला मौलूदुन लहू बिवलदिही वलल वारिसि मिस्लु ज़ालिका फ़इन अरादा फ़िसालन अन फ़रादिन मिनहुमा व तशावुरिन फला जुनाह अलैहिमा व इन अरदतुम अन तस्तरदिउ औलादकुम फला जुनाह अलैकुम इज़ा सल्लमतुम मा आतैतुम बिल मारूफ वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह बिमा तअमलून बसीर। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुहुन नबीयुल करीम। हिन आयत सबूरी जे अंदरि अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त मायुनि जे मथां आहे त पंहिंजी औलाद खे खीर पीआरे। हौलैनि कामिलैन यानी 2 साल खीर पीआरे। हिन में हिकमत बि आहे ऐं हुकुम बि आहे त पंहिंजी औलाद खे माइरूं 2 साल खीर पीआरनि। 2 सालनि खां बाद में खीर पीआरणु नाजाइज़ आहे, हिन हराम बि लिखियो आहे। इहा हिकिड़ी मुद्दत रिदात जंहिंखे चइबो आहे इस्लाम जे अंदरि, दीन जे अंदरि। हज़रत इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला जे मज़हब मुताबिक़ हदीस मुबारक जी रोशनी में पाण फरमाइनि था त 30 महीननि ताईं ॿार जे 30 महीननि जी उमिरि जो आहे जेकॾहिं कंहिं औरत जो खीर पीअंदो त रिदात साबित थी वेंदसि। रिदात जो साबित थियणु चाहे इहो बि कन नसब आहे, यानी कंहिं औरत जो खीर जेकॾहिं ॿारु पीए उहो बचिड़ो हुजे या बचिड़ी हुजे त उहा उनजी माउ थी वेंदी। ऐं उन जंहिं खीर पीतो आहे हाणे उनजी औलाद सां उहो शादी नथो करे सघे, उनजी नियाणियुनि सां। या नियाणी खीर पीतो आहे त उन औरत जंहिं औरत जो खीर पीतो आहे उनजी औलाद उन छोकिरी सां शादी नथी करे सघे। ऐं इहो हुकुम सख़्तु आहे रिदात जो कन नसब आहे, यानी जंहिं औरत जो खीर नींगर पीतो न या छोकिरीअ पीतो त हाणे उनजी औलाद त उन सां छोकिरी सां शादी नथी करे सघे, बल्कि उन औरत जो भाउ उनजो मामो थी वियो। उहे ॿिनि सां माइटी उहा सॻे जीअं नस्बत हूंदी आहे ईअं थी वेंदी। ऐं जीअं हुनजी औलाद जा चाचा आहिनि हिन छोकिरी जा बि उनजा चाचा थी। इहो मथां खां वठी हेठि ताईं इहो सॼो कानून अलाह ताला क़ुर पाक में बयानु फरमायो। असां घणो करे इन मसइले जे अंदरि घणो बेख़बर हूंदा आहियूं ऐं हिनखे नज़रअंदाज़ कंदा आहियूं। इहा हिकिड़ी वॾी ज़िमेवारी आहे। केरु कंहिंखे जेकॾहिं खीर पीआरे थो पियो लिखी छॾिजे हिन खीर हिन औरत जो पीतो आहे। मसइलन चाची जो खीर पीताईं सभु सोट हराम थी विया हुनजे मथां। उहा छोकिरी सोटनि सां शादी नथी करे सघे, जेतिरा बि भाइर हुनजा भाइर थी विया। मासी जो खीर पीताईं सभु मासात हुनजा भाइर थी विया। अलाह जे क़ुर पाक जो हुकुम। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन में हिकिड़ी ॻाल्हि इहा बयानु फरमाई त औरतूं कोशिशि करे पंहिंजे औलाद खे खीर पीआरे। ऐं इन जे अंदरि हिकमत बि आहे, हुकुम बि आहे। ॾिसो अॼुकल्ह सिहतूं किरियल छो आहिनि, हिनजो वॾो कारण इहो आहे जो माइरूं खीर नथियूं पीआरनि। ॿिन्ही जे लाइ नुक़सानु आहे। जेका औरत खीर पंहिंजे ॿार खे नथी पीआरे उनजी सिहत बि सही न रहंदी। ऐं उहो ॿार जे जेके हुक़ूक़ आहिनि उन हक़नि जे अंदरि तलफ़ी कजे थी त उनजी जिस्मानी कमज़ोरी जेका आहे न 100 साल ताईं बरक़रार रहंदी आहे। जंहिं माउ जो खीर पीतो 100 साल जी उमिरि जो हुजे न त बि उनजे अंदरि अमड़ जे खीर जो असरु हूंदो आहे। ऐं ख़ुदा हुनजी ग़िज़ा जो इहा ठाही आहे, ग़िज़ा अलाह हुनजी इहा ठाही आहे जंहिंखे असां तर्क करे था छॾियूं। ॾिसो था न अॼोके दौर जे अंदरि ॿार पैदा थियनि था पिया, अल्हम्दुलिल्लाह ॿार त आहिनि पर जिन जी सिहत किरी थी पए उनजे अंदरि वालिदेन जूं ग़लतियूं हूंदियूं आहिनि। जे पीउ मां ग़लती कंदो ऐं हुनजे लाइ खीर जो इंतिज़ाम ॿियो हंधु करे वठंदो ऐं औरत नथी चाहे, फैशन बि थी पियो आहे मां छो खीर पीआरियां। पर अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे हक़ फरमाए थो पियो त औरत जे लाइ मुस्तहब बि आहे
पर जेकॾहिं उहो ॿारड़ो ॿी माउ जो खीरु नथो वठे सिवा माउ जे त हाणे माउ जे मथां वाजिबु आहे त पंहिंजे ॿार खे खीरु पीआरे। फरमाए त वल वालिदात युरडिअन औलादहुन हौलैनि कामिलैन लिमन अराद ऐं युतिम रदाअत, जेको इरादो थो करे त रिदाअत खे पूरो करे त हुनजे मथां 2 साल आहे त पंहिंजी औलाद खे पंहिंजी बचड़नि खे खीरु पीआरे। वअला मौलूदिन लहू रिज़्क़ुहुन व किस्वतुहुन बिलमारूफ़, ऐं मौलूदुल लहू यानी उन मर्द जे मथां आहे त उनखे खुराक बि ॾे जेके खीरु पीआरे थियूं ऐं उनखे पोशाक बि ॾे भलाई सां। हाणे हिन में छा हुकुम आहे? जेकॾहिं औरत जेकॾहिं ॿार ॼणे थी पई आहे मुतलका तलाक ॾिनो अथसि, उनखां पोइ न ॿार ॼणियो, हाणे उनजे लाइ छा हुकुम आहे? हाणे उनजे लाइ हुकुम इहा त उहा औरत पंहिंजे ॿार खे खीरु पीआरे, पर मुड़ुसु जेको आहे जंहिं हुनखे तलाक ॾिनी आहे उनजे मथां इहो वाजिबु आहे त हुन औरत खे ख़र्चु ॾींदो खीरु पीआरण जो। ज़ाल जेसीं अथसि तेसीं ख़र्चु न ॾींदो। मुंहिंजी ज़ाल आहे पर मुतलका थी वई त हाणे हुनखे ख़र्चु ॾींदो, पोशाक बि ॾींदुसि 2 सालनि ताईं, हिकिड़ो लिबास बि हुनखे ॾे, 2 लिबास हुनखे ॾे पंहिंजे वसत हार, ऐं महीने जे लिहाज़ सां हुनखे वज़ीफ़ो ॾे त उहा औरत हुनजे बचे खे खीरु पीआरे। जेकॾहिं औरत न वठे त हुनखे ज़बरदस्ती बि न करणी, या औरत पाण पीआरणु चाहे थी ऐं मुड़ुसु एतिराज़ थो करे तूं खीरु न पीआर, मां ॿिए हंधि थो बंदोबस्तु कयां, इहो बि सही न आहे, ईअं बि तकलीफ़ न ॾियणु घुरिजे। बल्कि औरत जेकॾहिं वज़ीफ़ो वठे त वठी सघे थी। इन सूरत में जेकॾहिं मुतलका आहे पर जे बेवाह थी वई, मुड़ुसु हुनजो गुज़ारे वियो ऐं उनखां पोइ वज़े हमल थियो, उनखां पोइ ॿार ॼावतनि जी इद्दत ख़तमु थी वेंदी त हाणे उन मुतवफ़ी जी मिल्कियत मां उन औरत खे जेसि ताईं खीरु पीआरे थी पियो हुनखे ख़र्चु ॾियणो, उनजा वारिसनि खे ख़र्चु ॾियनि, हुनखे जेतिरी मुदत खीरु पीआरींदी, यानी 2 साल मुदत आहे, 2 सालनि ताईं उन औरत खे खीरु महीनो बि ॾियणो आहे ऐं मुनासिबु तरह सां, ऐं उनखे पोशाक बि ॾियणी आहे। ला तुकल्लिफ़ु नफ़्सन इल्ला वुसअहा, को बि नफ़्स तकलीफ़ नथो ॾिनो वञे मगर उनजी ताक़त आहे। हाणे इन मां मुराद छा आहे? जेकॾहिं उनजो ॿार जो जेको पीउ आहे उहो मज़ूर आहे ऐं उनजे मथां एॾो भार रखिजे त बाबा तोखे महीनो हेतिरो ॾियणो आहे, उहो वीचारो कमाए महीने में 10,000 मसे ऐं उहो वरी ख़र्चु छिके हुन खां 12,000 वठनि, ईअं ज़ुल्म न करिणो आहे, बल्कि मुनासिबु तरह सां। वला तुदार वालिदुम बिवलदिहा, ऐं न वरी वालदा खे वलद जे करे तकलीफ़ ॾिबी, न वरी मौलूदुल लहू खे जेको पीउ आहे ॿार जो, न वरी उनखे तकलीफ़ अचे। जेकॾहिं औरत फी सबीलिल्लाह प्यारे थी त बचो अथसि हुनजो अलाह हुनखे अजर अता फरमाई, पर जेकॾहिं चए न मूंखे मज़ूरी ॾे त उनखे मज़ूरी वठणु शरीयत में जाइज़ आहे खीरु पीआरण। उनखां अलावा अॻिते अलाह ताला जी ज़ाती बाबरकात इरशाद फरमायो वालिल वारिस मिसलो ज़ालिक, पोइ जेकॾहिं हुनजो पीउ न आहे ॿारनि जो त पोइ वारिस जे मथां इहो ख़र्चो आहे। वही नारादा फिसाननि अंतराद मिनहा वतो शावरनि फला जुनाह अलैहिमा, जेकॾहिं ज़ाल मुड़ुस ॿई पाण में सलाह कनि था पिया त असां खीरु नथा पीआरियूं, खीर जो बंदोबस्तु ॿिए हंधि कयूं था मशवरे सां, त इन में बि को गुनाह आहे कोन। असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात 3 औरतुनि जो खीरु पीतो आहे। अरबनि में इहो रवाजु आहे अॼु ॾींहं ताईं। अरब ईअं कंदा हुआ जो ॿारु ॼमंदो हो त खणी ॾेई छॾींदा हुआ दाईअ खे, उहा पाली नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात 6 ॾींहंनि खां पोइ मुंतकिल थी आहे, 6 ॾींहंनि खां पोइ ॼमण खां मुंतकिल थी, छो उन जूं या रवायत हूंदी ईअं कंदा हुआ ऐं अञा ते अरब कनि था पिया। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन खे रद्द कोन फरमाए। इन में बि हिकमत आहे साईं, इन में बि हिकमत आहे त हिकिड़ी दाई जेकॾहिं ॿार खे खणी वञी खीरु पीआरे थी पई त उहा औरत वठंदी ॿारु हिकु खीर वारी हूंदी, ॿिए खे न ॾींदी। जंहिंखे बचो झोलीअ में आहे पोइ उहा तक़सीम कंदी, हिकिड़ो पंहिंजे बचे खे बि पालींदी। जेकॾहिं वटि खीरु थोरो आहे हुनजे औलाद जी पूरत आहे त ॿिए जो ॿारु नथी पाले सघे। हाणे इहो अलाह ताला जी ज़ाती बाबरकात छो फरमायो? यानी एॾी गुरबत हूंदी, एॾी गुरबत हूंदी जो पंहिंजा पेट कोन पाले सघंदा। पोइ औरतूं वञी ॿियनि जा ॿार खणी अचनि, पोइ उहे या अमीरनि जा ॿार चूंडनि त घणो पैसो मिले, इनाम मिले, ख़िदमत करणु बचनि जी 2 सालनि ताईं खीरु पीआरियूं त ॼण हुनजी सॼी आकहे हुनजे मथां पलिजंदी। इहो बि हिकिड़ो अलाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे ॿारनि जे लाइ आसानी फरमाई त इहो कमु बि कयो जो कंहिंजो घर आबाद थी पए ऐं कंहिंजे रिज़्क़ जो बंदोबस्तु थी पए। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात हिन आयत मुबारक में वत शावरिन फला जुनाह अलैहिमा फ़इन अरदतुम अन तस्तबदिउ औलादकुम
फला जुनाह अलैकुम, जेकॾहिं खीर पीआरण जो तव्हां ॿियो बंदोबस्तु कयो था, ॿई पाण में सलाह करे इरादो कयो था पिया त भला हाणे हिन खे ॾियूं था, हीअ असांजे बचे खे खीर पीआरे, अलाह ताला जी ज़ाती बाबति इहा बि तव्हांखे इजाज़त आहे, इहो बि तव्हां करे सघो था। पर मशवरे सां ईअं न जो अमड़ चए त मां खीर पंहिंजे बचे खे पाण पीआरींदुसि ऐं मर्द चए त न न हिनखे ॾियणो आहे, न ईअं न करिणो आहे। बचे खे अमड़ जो हक़ु आहे जो पंहिंजे बचे खे पाण खीर पीआरे ऐं हुनजी परवरिश फरमाए, ऐं न वरी मर्द जे मथां ज़बरदस्ती आहे, न वरी औरत इनकार करे वञे न। जॾहिं ॿई पाण में सलाह कनि था पिया त पोइ अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इजाज़त था फरमाए थो, इज़ा सलम तुम मां आते तुम बिल मारूफ़ वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नल्लाह बिमा तअमलून बसीर। अलाह ताला जी ज़ाते बाबर जॾहिं हवाले कयो पोइ ॾियो तव्हां हुनखे भलाई सां, हुनखे वज़ीफ़ो ॾियो, इनाम ॾियो, हुनखे कपिड़ा ॾियो, हुनजा बचा ख़ुशि रहनि, जेके जेके जीजियूं प्यारियूं थियूं पियूं खीर ॿारनि खे तव्हांजनि खे, ऐं उहा हाणे उहा रिदाई माउ थी वई, उहा खीर पीआरण वारी रिदाई माउ थी वई, माउ त थी वई न उहा, त हुनजो ओढ़ो एतिराम करिणो आहे। ऐं इन जे अंदरि वालदा जो हक़ु ज़ाया नथो थिए, मता चए त वालदा जो हक़ु अमड़ सां खीर पीआरियो ई कोन, इहा छाजी माउ आहे, माउ आख़िर माउ आहे, उनजे हुक़ूक़ जे उनजे वालिद जे हुक़ूक़ में को फ़र्क़ु नथो पए, जेकॾहिं का औरत खीर पीआरे थी पई ऐं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात इहे सहूलियतूं अता फ़रमायूं आहिनि। यादि रखणु घुरिजे त खीर जी जेका मुदत जेका आहे न 2 साल आहे, 2 साल, ऐं रिदात जी मुदत जेका 30 महीना यानी 2.5 साल आहे। इहो इमाम आज़म जो कौल मुबारक आहे। जॾहिं खीर जंहिं औरत जो पीताई त हाणे उन रिश्तनि जो एतिराम कयो, ख़बरदार मता कॾहिं इन में ग़लती थी वञे, जंहिं करे उहे ख़ासि करे इहे तारीख़ूं लिखी छॾिजनि त हिन औरत जो खीर पीतो, ऐं जेकॾहिं क़ज़ा थी वई त पोइ कबीरो गुनाह आहे, ज़िंदगी भर कबीरो गुनाह आहे। असां हिनखे नज़रअंदाज़, हाणे हिकिड़ी औरत जी खीर जेकॾहिं हिकिड़ो ॿारु पीए थो पियो न, त हाणे इहा ग़लती थींदी आहे। वरी उहो चवंदा ईअं त बाबा जेको ॿारड़ो अमड़ जे थञ ते हुयो उन सां गॾु पीतो अथई उहो हिन जे मथां हराम आहे, न बल्कि ज़िंदगी में हिकु दफ़ो जंहिं औरत जो खीर पीताई न त पूरी ज़िंदगी उनजी औलाद पोइ केतिरनि मुड़ुसनि मां बि हुजे सभु जे मथां हराम थी वई। ऐं एतिरे क़दुरु जो कन में खीर विधाई त बि रिदात साबित थी वई, नक में खीर विधाई त बि रिदात साबित थी वई, जे पाणीअ में मिलाए करे पीआरी त बि रिदात साबित थी वई, सम्झे न। जेकॾहिं खीर ॻाल्हि आहे पाणीअ खां त उन में बि रिदात साबित थी वई। ऐं औरतूं बग़ैर इजाज़त जे खीर न पीआरनि, पंहिंजे मर्द खां मोकल वठनि, मोकल वठी ऐं पोइ खीर कंहिंखे ॾेई सघनि, इहा अमानत मर्द जी आहे, इहो हुकुम आहे अलाह ताला जी ज़ाती बाबरकात। हाणे इहो शर्त छो रखियाऊं, इन करे त मर्द जॾहिं इजाज़त ॾींदो त मर्द आहे न, पुछंदो कंहिंखे थी खीर पीआरी, त मर्द पोइ उन ॻाल्हि खे महफ़ूज़ करे रखे त हिन मुंहिंजी घरवारी जो खीर पीतो आहे, पोइ उहो माउ थी वियो पीउ थी वियो। उन खां पोइ इहे जेके रिश्ता जेके हुरमत वारा आहिनि सभु उन में बहाल थी था वञनि, हिन में कॾहिं बि ग़लती न करिणो। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात असांखे तौफ़ीक़ अमल अता फ़रमाए। ममा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।